जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आर्या खिलवानी आहे। मां अहमदाबाद जे रचना स्कूल में KG 2A में थी पढ़ा। मां तव्हांखे किलीअ हाथी जी आखाणी थी ॿुधायां। हिकु ॾींहुं हिकु हाथी जो पेर हिकु किली मथां अची वियो। भगवान जी कुदरत, किली तमामु नंढे खडड़ीअ में हुजा करे बची वई। किलीअ हाथी खे रण फाड़े चयो, मूं मरे ॾिसी नथो हली, जेकरे मां मरी पवां मुंहिंजे प्यारनि वचन खे केरु संभालिया। हाथीअ कावड़ जी केस तो चई, आई त तिर जेतिरी हली आई मूंखे सेखारण। हीअं चई हाथीअ पंहिंजे सूंड सां किलीअ खे हेॾी त फुक ॾिनी, किली हवा में उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वई। किलीअ हाथी जे कन में चक पायो। हेॾो सारो हाथी दर्द विचार टुपा ॾियण लॻो, हिते लिथड़ियूं पाइण लॻो। किली हुन जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। किलीअ हाथी खे धमकी ॾिनण चई, ॾिठई तमाशो, मूं तेरे जेतिरी तो पर वथ के कीअं न लेटाए छॾियो, अॻिते संभाले हलजे। वॾा चवंदा आहिनि हुन ॾींहं खां पोइ हाथीअ खे किलीअ खां एतिरो तो डपु थिए के पंहिंजा कन ॿिन्हिनि वांगुरु लुढ़ाईंदो आहे। हिन लाइ ॿार कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। जय झूलेलाल।